बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दुनिया जे कुंड कुड़छ में रहंदड़ सभिनी मुसलमाननि खे रमज़ान जे भलारे महीने जूं मुबारकूं हुजनि। बरकतनि जो महीनो, मुसलमाननि जो हिकु तमामु सुठो महीनो, महीननि जो सरदार, जंहिंमें क़ुरान मजीद नाज़िल थियो। हिन रमज़ान महीने जे करे असां मुसलमान तमामु घणा सॼी दुनिया में सुञाता वेंदा आहियूं। काफ़ी मज़हब हिन रमज़ान जे भलारे महीने जे करे असां मुसलमाननि जो एहतराम कंदा आहिनि। जेके बि उन्हनि जूं पंहिंजूं रवायतूं हूंदियूं आहिनि, ॿिया मज़हब वारा पंहिंजो जशन कंदा आहिनि या कुझु बि ख़ुशियूं कंदा आहिनि, त शोर शराबो तक़रीबन घटि करे वेंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त मुसलमाननि जे इबादत जो महीनो अची वियो आहे, त उन्हनि जे मस्जिद ताईं आवाज़ु न वञे, कंहिं म्यूज़िक जो आवाज़ु न वञे, छो जो तमामु घणा मज़हब असांजे मुसलमाननि जे मज़हब खे फॉलो बि कंदा आहिनि ऐं उन्हनि जो एहतराम बि दिलि सां कंदा आहिनि। दोस्तो, मुसलमान मामूली ॻाल्हि कोन्हे। मुसलमान हिकिड़ा अज़ीम आहिनि। पैदा थिया आहियूं त कलमो असांजे घर में आहे, क़ुरान मजीद असांजे घर में आहे। असां वॾनि खे निमाज़ पढ़ंदे ॾिठो आहे, इबादत कंदे ॾिठो आहे। सच पुछो त असांखे इन शइ जो क़दुरु घटि आहे। जिन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, जिन्हनि मज़हब जोड़ियो, जिन्हनि अॻुवाणी कई, अलाह जे हुकुम सां हर जॻह ते उन्हनि खे फ़तह नसीब थी। दुनिया जा वॾे में वॾा सुपर ताक़त हिन मज़हब जे अॻियां हाराए वेठा। दोस्तो, मुसलमान खे जेके ग़ैर मुस्लिम मज़हब आहिनि, त उहे तक़रीबन मुसलमाननि खे फॉलो कंदा आहिनि, उन्हनि जूं रवायतूं पंहिंजनि मज़हबनि खे ॿुधाईंदा आहिनि, पर मञींदा न आहिनि। यहूदियुनि जो हिकिड़ो तमामु वॾो टोलो पंहिंजी इबादत या कंहिं बि कम लाइ वञी रहिया हुआ। उन्हनि जो जेको आलिम हुयो, हर मौक़े ते, हर जॻह ते, हर मोड़ ते उन्हनि खे कुझु न कुझु हिदायतूं ॾींदो रहंदो हुयो। हिकिड़ी जॻह ते उहो कंहिं रस्ते सां वञनि पिया, वॾो तमामु घणो टोलो हुयो, त उते ॾिठूं त रोड ते काफ़ी पथर पिया आहिनि, रस्ते ते कंडा बि पिया आहिनि, पथर बि पिया आहिनि। त उते बि हुन ॻाल्हाइणु मुनासिबु सम्झो। सभिनी टोले वारनि खे, पंहिंजे इज्तिमा खे उन्हनि उते तक़रीर करे ॿुधायो। उन्हनि चयो, तव्हांखे अॼु ख़ासि मौज़ू था ॿुधाइणु चाहियूं त हिन रस्ते सां ॾिसो था केतिरा पथर पिया आहिनि, केतिरा कंडा पिया आहिनि। इन मां साफ़ ज़ाहिर थियो आहे त हिन रस्ते सां को मुसलमान किरास न थियो आहे। अगरि मुसलमान को किरास थिए हा, आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो को बि उम्मती हिन रस्ते सां किरास थिए हा, त इहे तकलीफ़ वारियूं शयूं रस्ते ते पयल न हुजनि हा, उहे उन्हनि खे हटाए छॾनि हा। छो जो असां मुसलमाननि खे इहो शऊर, इहो अक़ुलु ॾिनो वियो आहे, इहा हिदायत कई वई आहे त तकलीफ़ वारियूं शयूं हमेशह रस्ते तां हटाइजनि। असां रस्ते सां वेंदा आहियूं, को बि कंडो पियो हूंदो आहे त असां खणी उनखे साइड ते उछलाईंदा आहियूं। को पथर पियो आहे, उनखे साइड ते उछलाईंदा आहियूं। उहो इन जे करे जो असां कंहिंखे तकलीफ़ नथा ॾेई सघूं। पुराणे दौर में जंगियूं हलंदियूं, वॾियूं वॾियूं जंगियूं हलंदियूं, त रमज़ान शरीफ़ जो अचण जे महीने जे आमंद में त ऐलान कयो वेंदो हो त रमज़ान शरीफ़ अचे थो, मुसलमाननि जे इबादत जो महीनो अचे थो, त इन में जंग बंदि थिए। एॾो एतिराम हूंदो हुयो, ऐं एतिराम हाणे बि आहे। असां मुसलमान सिर्फ़ु इबादत कंदा आहियूं, कंहिंखे का तकलीफ़ न आहियूं ॾींदा, कंहिं दुश्मन सां मुखालफ़त न आहियूं कंदा, उन सां दुश्मनी न आहियूं कंदा, उन सां जंग न आहियूं कंदा। असां कंहिं बि कर्ज़ाईअ खे हिन महीने में तंग न आहियूं कंदा। असांजो इहो पैगाम हूंदो आहे, असां सिर्फ़ु अलाह जी इबादत कंदा आहियूं, रसूल जी सुनत ते अमल कंदा आहियूं। जीअं रोज़ा असां ते फ़र्ज़ आहिनि, त तरावी वरी सुनत आहे। हिन फ़र्ज़ ऐं सुनत में काफ़ियूं ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि। तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां गुज़ारिश आहे त तव्हां जॾहिं बि रोज़ा रखो त पंहिंजे ओड़े पाड़े जो ज़रूरु ख़्यालु कयो। जेके बि 5 फ़र्ज़ असां ते आहिनि, उहे त असां ते थिया फ़र्ज़। हाणे सुनत में इहो बि आहे त तरावीअ सां गॾु असां ओड़े पाड़े जो बि ख़्यालु कयूं। जेको ॾिहाड़ी जो मज़ूर आहे, उनजी ॾिहाड़ी लॻी या न लॻी, वॾे ॾुखे वक़्त में उहो मज़ूर जेको पोरियो थो करे, रोज़ो रखे थो या रोज़ो नथो रखी सघे, उनजे घर में राशन कोन्हे। तव्हां जेकी बि हूंदड़ आहियो, अलाह पाक तव्हांखे ॾिनो आहे। हिन ही महीनो माण्हुनि खे ॾियण जो आहे। जेको तव्हां खां पुॼी सघे त ज़रूरु ख़्यालु कजो। तव्हांजो फ़र्ज़ु इन में पूरो कोन थींदो जो तव्हां रोज़ो रखियो, पाण खे बुख ते रखियो ऐं शाम जो रोज़ो खोलियो। 15-20 ताम लॻा पिया आहिनि, असां रोज़ो खोले छॾियो। तव्हांजे पाड़े जो को माण्हू अगरि बुखियो आहे, तव्हांजो मिट माइट को दोस्त तव्हांखे ख़बर आहे उहो ग़रीब आहे, मिसकीन आहे, त अॻु में रोज़े जो एहतमाम उन्हनि जो कयो।
उन्हनि जे लाइ इफ़्तारी जो बंदोबस्तु कयो। हीउ महीनो हूंदो ई ग़रीबनि जो आहे त तव्हां अगरि कंहिंखे कपिड़ा वठी ॾियणु चाहियो था त उनजो इंतज़ारु इहो न कयो त मां ईद ते उनखे कपिड़ा वठी ॾींदुसि या ईद ते उनखे ख़र्ची ॾींदुसि। इहो तव्हां पंहिंजो बंदोबस्तु अॻु में करे छॾियो त जेके मिसकीन आहिनि, ग़रीब कुझु नथा वठी सघनि, हूंद वारे जे इंतज़ार में हूंदा आहिनि, त ईद जे ॾींहुं तव्हां अगरि उनखे कपिड़ा था ॾियो या 2 ॾींहं अॻु में था ॾियो त उहो किथां सिलाई कराईंदो ऐं थी सघे थो त उहो अॻु में पंहिंजो कर्ज़ु खणे या ॿियो कुझु किथां बंदोबस्तु करे ऐं तव्हां उनखे ईद जे ॾींहुं था ख़र्ची ॾियो। त इहो कोशिशि कंदा कयो त सभु कुझु अॻु में ॾेई छॾियो त उन्हनि जे लाइ जीअं पंहिंजे घर हलाइणु, पंहिंजो रोज़े जो एहतमाम, ईद जा जेके कपिड़ा आहिनि उहे आसानी थी पवनि। अलाह पाक तव्हांखे असांखे सभिनी खे ग़रीबनि जी मदद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। काइनात में जेके बि इंसान आहिनि जेके असां मुसलमाननि जे रमज़ान शरीफ़ जो एहतराम कंदा आहिनि, मुसलमाननि जो हिन महीने में एहतराम कंदा आहिनि, असांजे मस्जिदनि जो एहतराम कंदा आहिनि, गलियुनि खे साफ़ु रखंदा आहिनि, पंहिंजे घर जे शोर खे घटि कंदा आहिनि, म्यूज़िक खे घटि कंदा आहिनि, त मुसलमाननि जे इबादत जो महीनो आहे त अलाह पाक उन्हनि जे रिज़िक़ रोज़ी में बरकत अता फ़रमाए। मुंहिंजे हिन वीडियो सां गॾु मां वरी बि तव्हांखे ख़ासि हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे पाड़े जे ग़रीबनि जो ज़रूरु ख़्यालु कजो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि यादि अची वई आहे त अमूमन असां छा कंदा आहियूं, जो असां पंहिंजे वास्ते वारनि खे ॾींदा आहियूं, हूंद वारनि खे ॾींदा आहियूं त बाबा हीउ मुंहिंजो वास्ते वारो आहे, उनखे मां प्लेट बिरयानी जी मोकिलियां, उनखे मां फ्रूट मोकिलियां, उनखे शरबत जो जग को मोकिलियां। इहो हिकिड़ो रिवाजु थियो। इहो तव्हां पंहिंजनि ॾे मोकिलियो था, तव्हां अलाह जी रज़ा लाइ नथा मोकिलियो। उन्हनि खे बि मोकिले ॾियो पर अॻु में मिसकीननि ग़रीबनि खे मोकिले ॾियो। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, ईद उल अज़हा में मंझंदि जे टाइम ते असां उन दोस्त वटि वियासीं त उनजे घर भिंडियूं तरियल हुयूं, भिंडियूं पियो खाए। असांजो छो भाउ तव्हांजो गोश्त जो माहौल, चए पियो जंहिं एरिया में मां वेठो आहियां जेतिरा दफ़ा मुंहिंजो दरवाज़ो खड़कियो आहे, अगरि ओतिरा दफ़ा मूंखे हिकिड़ी बूटी ॾियनि हा न त मुंहिंजे घर में ॿाचको गोश्त जो जमो थी वञे हा। दरवाज़ो कीअं खड़कियो, चए पियो हर माण्हूअ खे 15 किलो 10 किलो जी थेली गोश्त जी साण आहे। दरवाज़ो भुल में खड़काई चई फलाणे जो घर हे आहे, न भाई हुनजो घर न आहे, वरी अॻिते हलिया विया। माना सभई पंहिंजे वास्ते वारनि खे था ॾियनि, सभई ॾिठलनि खे था ॾियनि पंहिंजो शोपीस करण लाइ। इहो शोपीस न कयो, तव्हां अणवाकुफ़नि खे ॾियो, वाक़ुफ़नि खे ॾियो, ग़रीबनि खे ॾियो। तव्हांखे ख़बर आहे त ग़रीब केरु आहे, तव्हांजो मिटु हुजे, तव्हांजो भाउ हुजे, तव्हांजो दोस्त हुजे, तव्हांजो अणवाकुफ़ हुजे को पाड़े वारो, अगरि उहो मिसकीन आहे त उनखे पहुचायो। या दरवाज़ो खड़काए चओ त भाई अगरि फलाणो सुठो आहे त उन में 5-5 ताम, अगरि ज़मीनदार आहे त 5-5 डिशनि में 5-5 ताम मोकिलियो, उन्हनि खे सॼियूं बोतलूं रूह अफ़ज़ा जो मोकिले ॾियो, भले मोकिले ॾियो। पर अगरि जे तव्हां हिननि ज़मीनदारनि खे मोकिले ॾियो था, पंहिंजे सुठनि माइटनि खे जेके ॾिसो था त उहे पैसे वारा आहिनि ऐं ग़रीबनि खे नथा ॾियो, त हिन जी पुछा तव्हां खां ज़रूरु थींदी।